मस्जिद नबवी में पहुंचंदो आहे ईमान आॾो रखी करे जवाब ॾे जॾहिं हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो आहे ॿुधाए त 50,000 खणंदो आहे या को न खणंदो आहे। हाँ सही है। दिल खां पुछी जवाब ॾे। हाँ सही है। मुझे महबूब मुस्तफा जे मस्जिद नबवी जे अंदर हिकिड़ो नफ़िल पढ़े सवाब घणो? जवाब ॾे सवाब घणो? इमाम कहिड़ो बि हुजे गाला गाला इमाम वरी चो इमाम इमाम कहिड़ो बि हुजे मुझे पिरीअ जे रुगी मस्जिद में पहुचे बेनियाज़ रब लेखो ई कोन कंदो आहे चवंदो आहे जमायत सां पढ़ी या तनहा पढ़ी हिकिड़े नफ़िल जे एवज़ 50,000 नफ़िल ॾींदो मैं। उन मुझे महबूब जे सहाबा जो मक़ाम छा है जॾहिं सॼी ज़िंदगी फर्ज़ नफ़िल मुझे महबूब जे मस्जिद नबवी में अदा कया। ईमान के आदो रखी करे जवाब दे अज़ीज़ाने मल मां तोखां ॿियो सवाल कयां जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाईंदो आहे जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाईंदो आहे पोयां जमायत बीठी हूंदी आहे उनखे मुक़्तदी चइबो आहे जमायती चइबो आहे। तवज्जो पोयां जमायत बीहंदी आहे जमायतीअ का ग़लती करे छॾी जमायतीअ का नमाज़ में ग़लती करे छॾी इमाम जे पोयां ॿुधाए त नमाज़ या ग़लतीअ जे करे जमायतीअ जी नमाज़ टुटंदी या कान टुटंदी तकड़ में ॿुधा जो साड़ो कम ही पूरा करना हो होती शाबाश बचड़ा हाय अल्लाह तो के हिदायत दे ओ मुसलमान 5-10 जी की खबर पवे फुटी रुगी 20 रुपया किलो ते मन ते घट जी थे तो बुधाई तो ओडा अरबाब खान 20 रुपया जी चढ़ी थे फुटी होशियारी करे को सौदो कजा अज 50 रुपया घट जी थे ऐ मुसलमान जले दुनिया जे 20 ऐं 50 जी बार बार खबर रखी तो रखण भी घुर्जे मनो काने हे तो तुझे ईमान जो मामलो आहे न जी भी कुछ खबर रखण घुर्जे। हाँ सही है। अज़ीज़ाने मन जॾहिं मुक़्तदी पोयां बीहंदो आहे इमाम नमाज़ पढ़ाईंदो आहे खुदा न ख़ास्ता मुक़्तदीअ खां नंढड़ी वॾड़ी ग़लती थी वई उहा काउंट कान कबी आहे मुक़्तदीअ जी नमाज़ कान वेंदी आहे छो त इमाम चई छॾियो आहे त अॻियां हिन जमायत जे हाँ सही है। अॻियां हिन जमायत जे मुक़्तदीअ जे पोयां मुसाई अर्ज़ मोहम्मद जे पोयां नमाज में बीठो आहे तुझी गलती आहे रब लेखो नथो करे जवाब ॾे जेके मुझे मुस्तफा जे पोयां मुक़्तदी थी बीठा हूंदा उन्हनि सां रब लेखो कीअं कंदो। जी साईं जी। अज़ीज़ा ने मन सोची समझी जवाब दे जज्बाती थियण जी बेशक ज़रूरत नाहे जेकॾहिं आम इमाम जे पोयां बीहण सां मुक़्तदी खे मुक़्तदीअ खे जमायतीअ खे ग़लतीअ जी माफ़ी आहे नमाज़ में कोई ख़लल नथो पवे माना छा जे करे जो उन जूं ग़लतियूं इमाम खयो थो वञे ॿुधाजनि सालनि जा साल मुंहिंजे मुस्तफ़ा जे पोयां नमाज़ूं पढ़ियूं ॿुधा उन्हनि खे रब केतिरो पाक करे छॾियो हूंदो। अञा वधा अॻिते मुझे मुस्तफा जे सहाबा जे लाइ दिल में थोड़ी कंजी रखण वारा दिल में सोढ़ाई रखण वारा मुझे मदीने जे ताजदार जे सहाबा जो अंदाज़ो ई नाहे जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाईंदो आहे जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाईंदो जो इमाम नमाज़ पढ़ाईंदो आहे त क़ुरान पढ़ंदो आहे मुक़्तदी पोयां ख़ामोश बीहंदो आहे इमाम कुरान पढ़ंदो आहे जवाब दे इमाम कुरान पढ़ंदो आहे मुक़्तदी पोयां ख़ामोश हूंदो आहे छाजे करे हूंदो आहे छो त जेको इमाम पढ़ंदो वेंदो आहे उन जो सवाब मुक़्तदीन खे विरहाए ॾिनो वेंदो आहे इमाम पढ़ंदो वेंदो आहे मुक़्तदीन खे सवाब विरहाए ॾिनो वेंदो आहे आशिक़ ताहिरी नमाज़ पढ़ाए हर बजे एवज़ 10 नेकियूं अर्ज़ मोहम्मद नेक माण्हू नमाज़ पढ़ाए रब मेहरबानी करे 20 नेकियूं करे पर मां तोखां जवाब थो वठां जेकॾहिं मुंहिंजो सजण साईं नमाज़ पढ़ाए त ॿुधार 1000 नेकियूं मिलंदियूं या कोन मिलंदियूं।
मूं पंहिंजे मुर्शिद करीम जी ॻाल्हि कई अल्लाह वारनि जा गुलाम वेठा हो कंबाइन मूं सेंटेंस पियो ॻाल्हायां जेको बि पंहिंजे मुर्शिद जे जॾहिं पोयां निमाज़ पढ़ंदो आहे पंहिंजे दिलि जी कैफ़ियत खे कीअं महसूस कंदो आहे त पंहिंजे इमाम खां वधीक मज़ो आहे या कोन्हे जवाब ॾे छाजे करे दिलि चवंदी आहे मूं वारे इमाम जा पेर फर्श ते दिलि अलाए ॻोठ हूंदी अलाए काथे हूंदी पर जो मुर्शिद करीम वटि आयो हा उन जा पेर फर्श ते हन यकीनन उन जी दिलि अर्शन जा सैर करे रही हूंदी सुभान अल्लाह दिलि जवाब ॾींदी आहे या न जवाब ॾे जॾहिं तुंहिंजी दिलि ईअं चवे त पोइ मूंखे जवाब ॾे जेकॾहिं कामिल मुर्शिद जे पोयां निमाज़ पढ़जे त उन क़ुरान सूरतुल कौसर साॻी हूंदी लेकिन मूं वारे द्वारे ॻोठ जे इमाम खां सवाब वधीक हूंदो जेको जमायत में तक़सीम कयो वेंदो ईमान सां ॿुधा जॾहिं मदीने जो मीर क़ुरान पढ़ंदो हूंदो हाय हाय ओ मुसलमान ओ मक्के मदीने वञण वारा ओ मक्के मदीने वञण वारा जेॾी महिल काबे जो तवाफ़ कबो आहे जेॾी महिल काबे जो जेॾी महिल काबे जो तवाफ़ कबो आहे काबो कंहिंजो घर आहे जो अल्लाह जो घर आहे जवाब ॾे कंहिंजो घर आहे अल्लाह जो घर आहे जेके विया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे जेके न विया आहिनि रब उन्हनि खे वञणु नसीब कंदो जे तरफ़ तवजह ॾियो जॾहिं माण्हू काबे जो तवाफ़ शुरू कंदो आहे शुरू जंहिं जॻह तो कंदो आहे साम्हूं साए कलर जूं पतियूं ॿरियूं पयूं हूंदियूं आहिनि उन जी माना आहे त काबो चइनी पासनि खां हिकु जहिड़ो आहे काबो चइनी पासनि खां हिकु जहिड़ो आहे काबे जो ख़िलाफ़ चइनी पासनि खां हिकु जहिड़ो आहे मगर शुरूआत जिथों दिलि चवई नथो करे सघी शुरूआत किथों कंदे शुरूआत उन पत्थर जे साम्हूं कंदे जंहिं पत्थर खे मुंहिंजे मुस्तफ़ा को प्यार कयो आहे काबो घर कहजो आहे अल्लाह जो जवाब दे काबो घर कहजो आहे काबो घर अल्लाह जो आहे तवाफ़ कंहिंजी रज़ा जे लाइ जो अल्लाह जे रज़ा जे लाइ पर मुंहिंजो रब थो चवे भले मुंहिंजे घर जे साम्हूं छो न हुजी भले मुंहिंजे घर जे साम्हूं छो न हुजी भले मुंहिंजे रज़ा जे लाइ तवाफ़ छो न करी पर मां ख़ुदा थी तोखे ॿुधाइण थो चाहियां त शुरू उतां कंदे छो त सॼो काबो पत्थरनि जो ठहियल आहे हिकिड़े जबल जो न पर 5 जबलनि जे पत्थरनि जो काबो ठहियल आहे रब तो चवे भले 1000 जबलनि जो ठहियल हुजे पर मां रब खे पंहिंजे यार जी निस्बत प्यारी मां अल्लाह खे पंहिंजे यार जी निस्बत चवण दे रब चई रहियो आहे तूं काबे जे साम्हूं आई पर मूंखे काबे जी निस्बत प्यारी मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में तोखे तवाफ़ करणो आहे त मुंहिंजे रुकन यमानी खां शुरू करे नथो सघे रुकन इराक़ी खां शुरू नथो करे सघे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तूं मुंहिंजो दोस्त अज़ीज़ ॿी कंहिं ॿी तरफ़ खां शुरू करे नथो सघे तोखे तवाफ़ उतां शुरू करणो आहे उन जॻह ते बीहणो आहे आम्हूं साम्हूं बीहणो आहे जंहिं जॻह ते साम्हूं काबे जे कुंड में उहो हिजरे असवद जो पत्थर पियल आहे जेके मुंहिंजे मुस्तफ़ा चुमी ॾिनी आहे केर पियल आहे जो पत्थर पियल आहे चारई पासा काबो सलाम करी न करी तुंहिंजी मर्ज़ी पर जॾहिं इन पत्थर जे साम्हूं अची त पहिरीं सलाम करे पोइ तवाफ़ शुरू करणो सुभान अल्लाह तूं चवी थो त ॻोठ लंगरा हुजे में सलाम छो थो पढ़ी ॻोठ लंगरा हुजे में हुज़ूर ते सलाम छो थो पढ़ी हुज़ूर त मदीने में आहे मां तोखां सवाल थो कयां जॾहिं तूं काबतुल्लाह जे सहन में मौजूद हूंदो आहे काबो त चइनी तरफ़नि खां हूंदो आहे अगरि काबे जो सलाम करणो आहे त जंहिं पासे खां वणे सलाम करे सघी थो हिजरे असवद जे साम्हूं सलाम छो कंदो आहीं जवाब हिकिड़ो ई ॾींदे जे इतां शुरू न कंदुसि त मुंहिंजो तवाफ़ कोन थींदो तवाफ़ कोन थींदो छाजे करे कोन थींदो जो मुंहिंजे महबूब रब्बुल आलमीन जे महबूब उन जे सहाबा ॿुधायो आहे त शुरूआत करणी आहे त निस्बत मुस्तफ़ा सां करणी आहे
तवाफ काबे जो शुरुआत किथों जो जिते मुस्तफा जा लब लगा हाँ साईं हा जिते मुस्तफा जा गाला जिते मुस्तफा जा लबड़ा लगी वया शुरुआत उतम थी आ तवाफ करण वारा चक्कर घणा दी बाहन जेके वया हन से ही खड़ी ॾाढा सत जॾहिं पहिरो चक्कर पूरो थींदो आ किथे पूरो थींदो आ जो जिथों शुरू कब आए हाँ साईं हा बेनियाज़ रब तो फरमाए तवाफ मुझे काबे जो कदे चक्कर मुझे काबे जा दी दे पर सलाम उन जगह ते कदे जिते मुझे महबूब जा लबड़ा लगल हले हाँ मुझा यार काबतुल्लाह जे उन हिजरे असवद वट अचे करे तोखे सलाम करणो आ हाज़री पूरी करणी आ महबूब हालांकि महबूब तो मदीने में आ हिजरे असवद वारे पत्थर के सलाम तो करी छो रुगी निस्बत मुस्तफा सा सलाम तो करी निस्बत हबीब सा सलाम सतई चक्र उते आए करे हाणे रुगी तवाफ जी गाल ना है जेके वया हो कसम थो रब जे ज़ात जो जवाब ॾिजो मां पंहिंजी गाल न कयां तवाफ हलंदो पयो आ दिल में ख्याल होंदो आ कहिड़ो वेझो थियां अन्या वेझो थियां चकरड़ो ॾेई जेॾी महिल मोटा रुकने यमानी वटूं अचां अहिड़ो तरीक़ो अख्तियार कयां हालांकि सॼो काबो उन जे साम्हूं हो मुंहिंजा मताफ़ सॼो उन जे साम्हूं हो सॼे मताफ़ ते नज़र कान्हे सॼे काबे ते नज़र कान्हे का मीज़ाबे रहमत ते नज़र कान्हे का हुन जी नज़रात हिकिड़ी शइ ते आ अहिड़ो तरीक़ो अख्तियार कयां जान जी बाज़ी लॻायां पर हिकिड़ो दफ़ो न पत्थर खे चुमी ॾियां जेके मुझे महबूब चुमी ॾिनी आ हाँ साईं हा क्यों सच्चा हाँ साईं ईमान वारा ॿुधायो सच्चा हाँ साईं त पोइ अञा बि तोखे इश्क में शक आहे हो चरिया काबे जो तवाफ हली रहियो हुजे मगर दिल में यार जी याद हुजे तवाफ काबे जो हुजे घर अल्लाह जो हुजे मगर इब्तिदा उते भी मुस्तफा जे निस्बत जी हुजे इन करे मूं तोखे जवाब पे ॾिनो इन करे मूं तोखां सवाल पे कयो त अल्लाह जे ज़ात खे शइ कान वणंदी आहे पर निस्बत सभ खां ज़्यादा वणंदी दुनिया जे हर मस्जिद में वञ दुनिया जे हर मस्जिद में वञ सॼे पासे बीहंदे वधीक सवाब सॼे पासे बीहंदे वधीक सवाब वाह मुंहिंजा महबूब मुस्तफा मस्जिद नबवी में वञ वरी खॿे पासे बीह त वधीक सवाब राज केड़ो आ मुझो बेनियाज रब तो फरमाए हर जगह ते मां अल्लाह जो घर रा हे भी बल मस्जिद मां अल्लाह जो घर रा लेकिन हिते रुगी मुझो घर ना है ते मुझे यार जो भी घर रा सुभान तवज्जो कर अल्लाह फरमाए तो जिते रुगी मुझो घर रा जिते रुगी मस्जिद शरीफ थे हला उन जे सजे पासे को भी हंदे मां अल्लाह वधिक सवाब दीदो मैं बनिस्बत खबे पासे जे पर जिते मुझे घर सा कदू मुझे यार जो घर रा सजे पासे न मुझे यार जे घर जे पासे बीहंदे त इंदे ही जन्नत लिखी ॾेई छॾींदो मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुंहिंजा जॾहिं पेश इमाम क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहे उन जो सवाब वटियो वेंदो आहे जवाब ॾे जॾहिं ज़ुबाने मुस्तफ़ा कहे ज़ुबाने मुस्तफ़ा वरी जो ज़ुबाने आए ज़ुबान मुस्तफ़ा मां जॾहिं न क़ुरान निकिरंदो आहे न सखणो निकिरंदो नाहे जो मुंहिंजे महबूब जे लबनि खे चुमियूं ॾींदो पोइ निकिरंदो महबूब मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लबड़न के चुमियूं ॾींदो क़ुरान ॿाहिरि आवाज़ ईंदो आहे जवाब ॾे जॾहिं मुंहिंजो महबूब किरायत करे रहियो हुजे अल्लाह जो क़ुरान पढ़ाए रहियो हुजे आहे को मां जो लाल जेको ॿुधाए त हिकिड़े हरफ जे एवज़ रब हेतिरियूं नेकियूं ॾींदो जवाब कोई न तो अंदाजो करे सके जॾहिं तूं असां समझो था त जॾहिं मुर्शिद जे पोयां बीहंदासीं तॾहिं रब कुर्ब करे छॾींदो जॾहिं आका जे पोयां जेके बीठा मां तोखां थो पुछां इमाम जे क़ुरान जे तिलावत जो सवाब जमायत में विरहाइबो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे तिलावत जो सवाब जो हुज़ूर जे सहाबा में विरहायो वेंदो आहे तोखे मूंखे ख़ैरात मिली औलिया अल्लाह जे दर तां तोखे मूंखे सवाब मिलियो औलिया अल्लाह जे दर तां
उन्हनि सां कहिड़ी रीस थो करी जन जे ज़िंदगीअ जी इबादत जो सवाब बि दरे मुस्तफ़ा तां मिलियो आहे, तिलावत मुस्तफ़ा सां मिलियो आहे। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अञा मां अॻिते वधंदो हलंदुमि, अञा मां अॻिते वधंदो हलंदुमि। सजदा सजदा तूं बि कंदो आहे, सजदा मां बि कंदो आहियां, सजदो सभु को कंदो आहे। निमाज़ में सजदो अल्लाह खे वणंदो आहे, तो असांजो सजदो रब खे छो वणंदो आहे। हज़ार दफ़ा ॿुधाए चुको आहियां, वरी अॼु बि ॿुधाइण ज़रूरी थो सम्झां। तुंहिंजो असांजो सजदो बेनियाज़ रब खे इन करे वणंदो आहे। आदम खे सजदो कराई, राज़ कहिड़ो हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तवील न ईंदुमि, खोलींदुमि न, सिर्फ़ु सजदे जे बुनियाद ते ईंदुमि त सजदो अल्लाह खे निमाज़ में सभ खां वधीक प्यारो छो लॻंदो आहे। जॾहिं बानो सजदे जे सूरत में हूंदो आहे, उहो ज़ाहिद चङो हुजे या मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे दोस्त जा नाला अलाए छा आहिनि, अली शेर राहू जो हुजे या साईं साईं अर्ज़ मोहम्मद चांडियो हुजे, केर बि हुजे, जॾहिं निमाज़ में सजदो कंदो आहे, हा मुंहिंजा दोस्त जॾहिं निमाज़ में सजदो कंदो आहे, हिकिड़े मिंट लाइ सजदे जी सूरत बना, जॾहिं निमाज़ में सजदो कंदो आहे, हे मुंडी मीम बणिजी वेंदी आहे, हथ हीअं रखंदो आहे, हे हिसो हे हबजी बणिजी वेंदो आहे, हे जेल तुंहिंजी मीम बणिजी वेंदी आहे, टंगू तुंहिंजूं हीअं हूंदियूं आहिनि, उहे दाल बणिजी वेंदियूं आहिनि, मीम हा मीम दाल। सजदो तुंहिंजो हूंदो आहे, इस्म मुंहिंजे महबूब जो बणिजी वेंदो आहे। मिलता है क्या नमाज में, सजदे में जाकर देखो मुसलमान, नमाज 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 नमाज। तो के अंदाज़ो कोने को नमाज जो मकाम निरालो छाजे करे आ, नमाज खे एतरी इज्जत छाजे करे आ, इन जे करे आ जो जॾहिं गुनाहगार भी सजदो ॾींदो आ, सजदो उन जो हूंदो आ, जिस्म उन जो हूंदो आ, जो इस्म मुंहिंजे महबूब जो हूंदो आ। पोइ जवाब ॾे, पोइ जवाब ॾे, जेॾी महिल काबो हुजे, जेॾी महिल काबो हुजे त रब जो हुक्म काबेला न हुजे, महबूब जे निस्बत वारे पत्थर ला हुजे, जेॾी महिल तुंहिंजो सजदो हूंदो, ॿुधा त रब तुंहिंजे गुनाहनि खे ॾिसंदो या यार जे इस्म खे ॾिसंदो। सुभान अल्लाह। ऐं मुसलमान सजदो ॾे, ऐं मुसलमान सजदो ॾे, इन सजदे में वॾो राज़ आहे। जॾहिं तूं असां सजदो ॾींदा आहियूं त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जिस्म तुंहिंजो मुंहिंजो हूंदो आहे, इस्म महबूब जो ठही वेंदो आहे, यार राज़ी थी पवंदो आहे, यार राज़ी थी पवंदो आहे। सजदन चवंदो आहे वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे दीवाननि जूं ॻाल्हियूं कदे फरमायो, मुंहिंजा उहे दीवाना केॾी महिल सजदनि जे मौजनि में, केॾी महिल क़ियाम जे मौजनि में पंहिंजे यार जे पोयां बीही करे दीदार कंदा आहिनि। हा हा, तुंहिंजे मुंहिंजे सजदे जो सवाब मिले, तुंहिंजे मुंहिंजे सजदे जे बुनियाद ते पेश इमाम जे पोयां सवाब मिले, पेश इमाम जे सजदे जे बुनियाद ते। पर मुंहिंजे हुज़ूर जे सहाबा जो छा मिसाल ॾींदे, जन जो सजदो भी हलंदो आ त मुंहिंजे फारूक जो सजदो वयो कीअं गॾु वयो, चओ मुस्तफ़ा करीम सां। उस्मान ज़ुन्नूरैन जो सजदो वयो कीअं वयो, चओ महबूब सां गॾु वयो। शेरे खुदा त शेरे खुदा, शेरे खुदा त शेरे खुदा, शेरे खुदा जो सजदो कीअं वयो, चओ मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां गॾु वयो। पोइ उन पीर जे ग़ुलामनि सां कीअं री सघंदे, कीअं ही सघंदे, जन खे तिलावत जो सवाब महबूब जो मिले, सजदो भी मुझे मुस्तफ़ा सां गॾु रब जे दरबार में पहुचे। रीस ठहे थी, पाण जहिड़े सां कर, पाण जहिड़े सां कर। जेकॾहिं हर हारी थी करे ऐं वज़ीर आला सां रीस कंदे त पंहिंजो अंदर साड़ी दे ॿियो कुझु कोन मिलंदो। हाँ सही है। छो त हू वज़ीर आला आहे, तूं मिसकीन हारी है, तोखे जेकॾहिं हरू भरू भला पंहिंजी रीस करण त न घुरिजे, पर जे करणी थी त पाण जहिड़े सां कर, मुंहिंजे महबूब जे यारनि सां न कर। निमाज़ जो टाइम थींदो आहे, छाजो टाइम? निमाज़। वरी चओ छाजो टाइम? निमाज़ जो टाइम थींदो आहे। जमायत इंतज़ार कंदी आहे कंहिंजी, चओ पेश इमाम जो,
ॻाल्हि कंहिंजो इंतज़ार कंदी आहे पेश इमाम। जमायत इंतज़ार कंदी आहे कंहिंजो पेश इमाम जो उन इंतज़ार जो सवाब उन्हनि खे मिलंदो आहे छो त पेश इमाम जो इंतज़ार कबो आहे तो इंतज़ार कयो पेश इमाम जो मूं इंतज़ार कयो पेश इमाम जो अफगानिस्तान वारे इंतज़ार कयो पेश इमाम जो इंडिया वारे पे इंतज़ार कयो पेश इमाम जो इंतज़ार त सुणे अबू बकर उमर उस्मान अली जो आहे जेके पेश इमाम जो न पर मदीने जे ताजदार जो इंतज़ार कंदा आहिनि हिकु हिकु ॻाल्हि ॻणाईंदो हलां न उन्हनि जे इंतज़ार जहिड़ो तुंहिंजो मुंहिंजो इंतज़ार न उन्हनि जे सजदनि जहिड़ो तुंहिंजो मुंहिंजो सजदो न उन्हनि जे निमाज़ुनि जहिड़ी तुंहिंजी मुंहिंजी निमाज़ न उन्हनि जे इश्क जहिड़ो तुंहिंजो मुंहिंजो अंदाज़ अज़ीज़नि मन जॾहिं कुझु बि उन्हनि जहिड़ो न आहे त पोइ छा थी वियो अथई जो पंहिंजे पाण खे दुनिया जे अंदरि एतिरो घटि करे थो छॾी जो अल्लाह तुंहिंजो नूर ख़तम थो करे जो यार जे ग़ुलामनि खे भी सुञाणे नथो सघी सलात मुंहिंजे आका ते जज़्बाती थींदो कोन अॼु अलाए छो थी वियो आहे का ख़बर कान्हे का सल्लल्लाहु या रसूल आखिरी ॻाल्हि कयां हुनजो मतिलबु इहो न आहे त मां उथंदुसि दोस्तो अज़ीज़ो जॾहिं माण्हू इंतज़ार कंदो आहे पेश इमाम जो निहारींदो काॾे आहे जवाब जो काॾे निहारींदो आहे छो इमाम जे हुजरे ॾे काॾे निहारींदो आहे इमाम जे हुजरे ॾे जॾहिं न हुज़ूर जा सहाबा इंतज़ार कंदा हुया त काॾे निहारींदा हुया जवाब ॾे तॾहिं सां चवां थी काॾे निहारींदा हुया हुजरे ॾे हुजरो काथे आहे छो अम्मा आयशा सोनी सिद्दीक़ा जो घरड़ो आहे जवाब ॾे कंहिंजो घरड़ो आहे अम्मा चो अम्मा चो अम्मा आयशा जो रब तो चवे अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझे महबूब जूं जेके राणियूं हन मुझे महबूब जूं जेके कुंवारियूं हन मुझे महबूब जूं जेके अज़वाज मुतहरा तोखे कसम पांजे पैदा कदर जो त मां सजर साईं जो गुलाम हां सॼी उम्र काने का बदबू सां ताल्लुक ई कोने को इन करे तोखां सवाल तो मां कुझ न थो चवां